भज मसीते बढ़िया न तस्बीह खड़काया हूँ जो दम गाफिल सो दम काफर सानू मुर्शिद इवें फरमाया हूँ ओ मुर्शिद सोने की ते बाहू एक पल विच चाहा बख्शवाया हूँ। सूरत मायदा कुरान शरीफ 84 पारो दोस्त पढ़ेल बैठा हूंदा अल्लाह से फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वब्तगू इलैहिल वसीलता ए ईमान वारो मु अल्लाह के गोलण जे लाए वसीलो हथ कयो तो कह चयो नमाज कह चयो कुरान फलाणो वसीलो पर सूफिन फकीरन चयो तो वसीलो है कामिल मुर्शिद सचल चयो लतीफ भी चयो सभनी चयो हज़रत बाऊ सुल्तान फरमायो तो हकीकत ये है जो कामिल मुर्शिद आ वो मार्फत साहिब मार्फत जो अगते वठी वेंदो ऐं अगते वो इसरार पसाईंदो तो असांजे इस्लाम शरई निज़ाम मुताबिक़ कुरान शरीफ में फरमायल आहे त ॿ मलाइका आहिनि जेके माण्हू जे कुलनि ते वेठा आहिनि जिन खे करामैन कातबैन सॾियो वियो आहे माण्हू जा ॾोह गुनाह लिखनि था ऐं ॿ मलाइक वरी क़बर में हूंदा जेके पुछाणो कंदा उन्हनि खे मुनकर ऐं नकीर सॾियो वियो आहे पर फ़क़ीरनि जा रंगनि फ़क़ीरनि जूं रमज़ूं आहिनि फ़क़ीर जानण सां ई फरमाइनि था तो मूंखां मलाइक छाजो पुछंदा मूंखां पुछंदो तो पंहिंजो मुर्शिद पुछंदो जंहिं मूंखे सबक़ ॾिनो आहे जानण सां ई फरमाइनि था मलाइक मूंखां छाजो पुछंदा वो मलाइक मूंखां छाजो पुछंदा वो पुछो त